सांगड़ भरिसां ईदगाह वारे इलाइक़े जी कच्ची आबादी में ओचितो टिनि परतुनि जे घरनि खे अचानक बाहि लॻी वई, जंहिं नतीजे में पौरत रहमत जट, मुस्तफ़ा जट ऐं हैदर जट जा पका घर सड़ी राख थी विया। बाहि लॻण सबबि घरनि में पियल समूरो घरेलू सामान, अनाज, न्याणी जो ॾाज, ॿियो क़ीमती सामान सड़ी वियो, जंहिं करे मुतासिर ख़ानदाननि खे लखें रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे। मुतासिरनि मूजिबि फायर ब्रिगेड खे इतला ॾियण बावजूदि अमली देर सां पहुतो, जो त इलाइक़े जे तंग घटी ऐं रस्तो न हुजण सबबि फायर ब्रिगेड गाॾी मुतासिर हद ताईं न पहुची सघी आहे, जंहिं करे बाहि ते बर वक़्तु ज़ाब्तो न अची सघियो आहे। नुक़सानु वधी वियो, जंहिं इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण जी कोशिशूं कयूं, जंहिं ते मुतासिर ख़ानदान ॿुधायो त बाहि सबबि सदन सॼी ज़िंदगी जी कमाई तबाह थी वई आहे ऐं हू सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि। आख़िरी तलान ताईं बाहि लॻण जो कारण मालूम न थी सघियो आहे। मुतासिरनि हुकूमत ऐं सरहदी वारनि खां माली सहायता ऐं फौरी इमदाद जी अपील कई आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।